सिजावल जुड़ेजो में पीपी अगवाणन यूनियन काउंसिल अरसी भुट्टो में बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ एहतजाजी मुजाहिरो करे धरणो हयो। पीपी अगवाण गदा हुसैन जलबाणी, दरिया खान जलबाणी, अब्दुल कादिर जलबाणी, अब्दुल हफीज जलबाणी ऐं ॿियनि जी अगवाणी में कारकुननि शहदाद कोट रतोदेरो रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो। उन मौके ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़नि में बरसाती पानी तलाउ जी सूरत में बीठल आहे, पर चूंडियल नुमाइंदा तोड़े इंतजामिया जा अमलदार का बि वहण नथा कनि, जंहिं सबब रहवासी तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि चयो त मुसलसल बरसाती पानी बीठल हुजण करे बीमारियूं पखिड़िजी वयूं आहिनि। वॾे अंग में मासूम ॿार, औरतूं ऐं मर्द गैस्ट्रो ऐं मलेरिया समेत ॿियनि मोज़ी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। शिकायतूं करण बावजूद सहूलियतूं फराहम नथियूं कयूं वञनि, जेका ज़्यादती आहे। राशन बि मनपसंद माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। पीपी अगवाणनि मुतालबो कयो त यूनियन काउंसिल अरसी भुट्टो मां बरसाती पानी निकाल करे मुतासिरनि खे खाद खुराक समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।